सिंध आयो असांजो घर असे सिंध आयो असांजो घर सदका सिंध सोहणे सदके सिंध सोहणे मथा जाल सिर मथा जाल सिर नका झल न पल नको राउर डेह में आणियो विजन आहुरे रोड़ियो रता गुल हिक मारू पाण अमुल बियूं मलीरूं मरकड़ियूं। दोस्तो हीअ थो मलीर जंहिंखे असां अजरक बि चऊं। हीअ मोहन जे दड़ो जी ओहञाण मोहन जे दड़े जे माण्हूअ जे कुलनि ते बि अजरक जो छापो आहे ऐं फ़ख्रिया अंदाज़ सां चवां थो त मोहन जे कुलनि ते अजरक पातल आहे। इहा अजरक जंहिंखे लतीफ़ सरकार मलीर चवे थो हिकु मारू पाण अमुल बियूं मलीरूं मरकड़ियूं। दोस्तो असां सिंधियुनि जी जॾहिं मंगणी थींदी आहे उन वक़्तु छोकिरीअ वारा छोकिरे ॾांहुं हिकु अजरक मोकिलींदा आहिनि जंहिंखे मलीर चवंदा आहिनि ऐं छोकिरे वारा छोकिरीअ ॾांहुं जेका पोती मोकिलींदा आहिनि उनखे बि मलीर चवंदा आहिनि। हीअ जेका मुंहिंजे कुलनि ते अजरक आहे इहा मलीर अजरक आहे। इन जी निशानी इहा आहे त हिन ते ख़ासि भर्त भरियल आहे हिन अजरक ते ऐं ख़ासि करे इहा जेका भरतियल अजरक जंहिंजे कुलनि ते पातल हूंदी आहे उहा उनजी निशानी आहे त उनजी शादी थियल आहे या उनजी मंगणी थियल। इन मलीर हिन अजरक जा तव्हांखे सभु मरहला ॾेखारींदासीं। अचो त ॾिसूं अजरक कीअं थी ठहे। दोस्तो हीउ पहिरियों मरहलो आहे। कोरे कपिड़े खे सफ़ेद कपिड़े खे आणे धोई पोइ ही सुकाईंदा आहिनि। हीउ पहिरियों मरहलो अजरक जो पहिरियों शुरूआती जेको मरहलो आहे। ऐं हिन मरहले जो मक़सदु इहो आहे त हिन कपिड़े मां कलफ वग़ैरह निकिरी वञे ऐं हीउ कपिड़ो नरम थी वञे। असांजो घर बरी जे ॿार असां वटि आयो भरी जे ॿार असां वटि आयो असां त उनी अजरक जो पहिरियों जेको मरहलो खुंभ वारो आहे उहो खुंभ ते चढ़ंदा आहिनि। लतीफ़ चवे थो त रची जे रेटो थिया कीन उबाट जन होय खुंभ न खारे तंहिंखे जे हालारी होय तोणे धोबिन धोय तब लालाई न लहे। लतीफ़ चए हीउ खुंभ जो मरहलो आहे। हिन खुंभ में जो ख़ासियत इहा आहे त हिनखे बाहि हेठां ॾेई करे हिन चरूअ ते चाढ़े काठियूं ॾेई हिन कपिड़े खे मख़सूस हिकिड़े वेड़े सां हिनखे हिकिड़ो वॾो दड़ो ठाहे उन तां मथां वरी लेप ॾींदा आहिनि कपिड़े जो ऐं उन में थींदो ईअं आहे जो हिन जी जेको बाफ़ ते हिन कपिड़े में जेको कलफ आहे उहो निकिरी वेंदो आहे। उन खां पोइ वरी वञी हीउ सुकाईअ ते वेंदो मरहलो। हीउ माना पहिरियों जेको खुंभ वारो मरहलो अजरक जो इहो सोचियोसीं त इहो तव्हांखे ॾेखारियो। दोस्तो खुंभ चढ़ंदे ॾिठो इहो 6-7 कलाक इन बाहि ते बाफ़िजी इहो कपिड़ो नरम थी हाणे हिन शक्ल में आयो। हिन खुंभ जी ख़ासियत इहा आहे त इन मथां सर कलफ निकिरी करे नरम थींदो। दोस्तो खुंभ खां कपिड़ो बाफ़िजी हाणे हीउ कपिड़ो सुकण आयो। हिन मथां सर ही सभु निकिरी विया आहिनि। हाणे ही ॿिए मरहले में असांजो घर असीं सिंध आयो असांजो घर सदके सिंध सोहणे सदके सिंध सोहणे मथा जाल सिर मथा जाल सिर असीं सिंध आयो। दोस्तो खुंभ जो मरहलो थी वियो। खुंभ जो कपिड़ो अची सुको आहे। सुकण खां पोइ वरी हाणे ॿिए मरहले में ही हिते आयो आहे साज जे मरहले में। साज जे मरहले में हिन में डिप कनि पिया ही केमिकल विधो अथनि। भाऊ हिन में कहिड़ो मसालो विधो अथनि? हिन में ॼांबे जो तेल हा ऐं ICI जी सोडा जी खार ॼांबे जो तेल ICI जी सोडा खार जी जी हा ऐं हिन में ॼांबे जो तेल गीसी उठ जी लिड हा उहा हिन में आहे। अच्छा जी जी इन में ॿोड़न खां पोइ हिनखे कहिड़ो वरी हिन ते पोइ सटका ॾेई इहो छा आहे? साईं इहो इन लाइ त हीअ जेको तंत हिन कपिड़े जी हा नरम थिए। अच्छा कपिड़ो नरम थिए। जी जी हिन ते जेको खोड़ ॾींदे इन सां इहो जेको सटंदे पथर ते हिन कपिड़े खे इहो नरम थींदो। जी जी इहो तेल जेको आहे हिन कपिड़े खे नरम कंदो। बिल्कुलु।
दोस्तो साज थी वियो, हाणे ही कपिड़ो वञी धोपंदो, धोपजी वरी अची कसाईअ जे मरहले में ईंदो। हाणे अचो त कसाईअ जो मरहलो ॾिसूं त उते छा पियो आयो असांजो घर असीं सिंध आयो असांजो घर सदके सिंध सुहिणी दोस्तो साज जो मरहलो थी वियो, हाणे ही कसाई जो मरहलो। कसाई में ही ॾिसो तव्हां हिन खे डिप करे पियो पाणीअ में। भाऊ हिन में छा कहिड़ो मसालो मिलायो? साईं हिन में हिकिड़ो लहे जो साकुड़ चइबो आहे, लहे जो साकुड़, ऐं उन ॿियो शइ हिन में पवंदी आहे हेरण जो तेल। अच्छा हेरण जो तेल, अच्छा इहे ॿ शयूं, ऐं न ॿियो लीमू, टियों लीमो। टियों लीमू सुकल। अच्छा हिन खां पोइ ही वरी सुकाईअ ते वेंदो। हा सुकाईअ ते वेंदो, हा पोइ वरी आख़िरि में छपाईअ ते ईंदा। अच्छा हिन खां पोइ ही सुकाए पोइ वरी छपाईअ ते वेंदो। छपाई ते पोइ उहो जेको पहिरियों जेको छुर जो थपो हिन ते लॻंदो। जी जी असीं सिंध आयो असांजो घर असां दोस्तो चोथों मरहलो जेको उहो छुर जो आहे। छुर जो हाणे हलो त ॾिसो छुर जो ठपो तव्हांखे ॾेखारियां। बुरो हो बंभोर अची आर्याणीअ उजारियो, लाथो सभु लोक तां हाड़े धणीअ होर, छोरियूं छुरण सिखियूं पुनू कयाऊं भोर, आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं। दोस्तो ही अजरक जो चोथों मरहलो आहे, हिन में छुर जो ठपो लिखियो। जंहिंमें लतीफ़ सरकार चए थो त छोरियूं छुरण सिखियूं पुनू कयाऊं पोर, ही पोर अथो, ही जेको अधो ठपो हणे पियो जंहिं ठपे खे, लतीफ़ मूंखे अदा आहे ही पोर अथो, ही छुर जो पोर आहे ऐं ही छुर लॻे पई थी। कपिड़ो हुतां थी करे हाणे हिते आयो आहे त हिन खे इहो जेको चोथों मरहलो अजरक जो इहो छुरण जो मरहलो आहे, जंहिंखे छुर जो मरहलो चवंदा आहिनि। ही छुर जो पोर आहे ऐं ही छुर जो ठपो आहे। दोस्तो छुर जो पोर लॻो, हाणे कट जो पोर लॻंदो। हलो त ॾिसूं कट जो पोर छा आहे। सिंध आयो असांजो घर दोस्तो छुर थी वई, हाणे कट जे खपे ते कट जे पोर ते आया। कट जे पोर जो कमाल इहो त इहो अजरक ते जेको कारो निशान आहे, कारा जेके गोल जेके ठपा आहिनि इहे कट जा लॻनि था। दोस्तो हिन कट जे ठपे जो कमाल इहो आहे त ही जिथे लॻंदो उते अजरक कारी थी वेंदी। ही कारो निशान जेको हिन ॾिसो त फुलीअ जे चौगरद बि काराइण आहे ऐं हिन में ॿिया जिथे बि काराइण आहे उहो हिन कट जे ठपे जी कमाल आहे। दोस्तो हाणे अजरक जे छहें मरहले ते आया आहियूं। अजरक जो छहों मरहलो आहे ऐं ही जेको पोर जी छपाईअ जो ही टियों मरहलो आहे। ही फुलीअ वारो मरहलो आहे, जेका हीअ जेका अछी वाइट फुली आहे, जंहिंखे सफ़ेद फुली आहे, उन ते ई ठपो ही लॻे पियो। हाणे जॾहिं ही रंगनि में वेंदो, रंगावत में वेंदो, इहो जेको जॾहिं ठपो लॻल हूंदो फुलीअ वारो, उहा जाइ सफ़ेद हूंदी, बाक़ी ॿियो सॼो अजरक नीरी ऐं कारी ऐं ॻाढ़ी थींदी। ही केतिरनि ई रंगनि में ॿुॾंदो, पर उन जाइ ते इहो रंग न पकड़ंदो। अलाए हिन रंग छा विझो? हिन में चुन पवंदो आहे, हा। खोर पवंदो आहे, चुन ऐं खोर खौर, बाबरे बकुर जो खौर ऐं चुन पवंदो। हीअ अथव दोस्तो फुलीअ जो ठपो। असीं सिंध आयो। दोस्तो ही अजरक जो सतों मरहलो आहे ऐं छपाईअ जो जेको पोर लॻंदो उन जो चोथों मरहलो आहे। हिन खे खड़ जो मरहलो चवंदा आहिनि। अलाए हिन में कहिड़ा केमिकल विझो था? फिटकी, हिकु फिटकी, हाँ, धारी खोर, धारी खोर, खौर, धारी खोर, हा, ऐं साईं गुड़, गुड़, खौर, फिटकी, लई ऐं गुड़ ऐं मेट, इन्हनि जो मिक्सचर ठाहे हिन खे खड़ जो मरहलो चवंदा आहिनि। जेको हिन हीअ अजरक जो जेको हिसो ॻाढ़ो ॾिसण में अचे थो, इहो खड़ जो कमाल आहे। इन खड़ जे पोर जो कमाल आहे। जिथे भी खड़ जो पोर लॻंदो उहो हिसो अजरक जो ॻाढ़ो रहंदो। दोस्तो खड़ जो मरहले जो ही जेको हिसो आहे, हिन में वरी इहो माहो भाण लॻाईंदा आहिनि। इहो हिन भाण जो कमाल छा आहे? हिन भाण जो कमाल इहो आहे त माना किथे पिन जो कलर फैलबो न,
जेको जिते लॻो ते हा ही जिथे बि ठपो लॻी वियो उते ई कलर हिन भाण जो कमाल इहो आहे त उते ई कलर जज़ब थींदो, बाक़ी ॿी जॻह ते फैलबो न। दोस्तो ही खड़ जो जिथे बि पोर लॻो आहे उहा जॻह त सफ़ेद आहे, उहा त वाइट लॻी पई आहे, बाक़ी ॿियो जेको आहे ॿिए ते भाण लॻी वियो आहे। दोस्तो खड़ जे पोर खां पोइ ही अठों मरहलो जेको आहे ही वरी अछी कुन जो मरहलो आहे, हिन में नीर ॾींदा। हिन खां पोइ वरी हीअ सुकंदी, पोइ विछरंदी, पोइ रंग थींदो जेको चरूअ ते चढ़ंदो। दोस्तो अठे मरहले जो ही हिकिड़ो पार्ट आहे, हिन खे ही वरी सुकाईंदा आहिनि। हिन सुकण खां पोइ वरी विछुर ते वेंदो, माना पाणीअ में ही हिन में धोईंदा। दोस्तो अछी कुन जो जेको टियों पार्ट, अछी कुन मां थी करे आयो सुकियो कपिड़ो, सुकण खां पोइ विछुर थियो, विछुर थी पोइ ही अची सुकियो आहे। हाणे ही हिन शक्ल में कपिड़ो आहे, हिन खां पोइ वरी रंग ते वेंदो, चरूअ ते चढ़ंदो। दोस्तो तव्हां विछुर ॾिठी जेको उतां पाणीअ तां ही धोपजी हाणे अची चरूअ ते चढ़ियो आहे, ही चरूअ ते। भाउ हिन में कहिड़ो केमिकल मिलायो? साकुण ऐं ॻाढ़ो रंग, ॻाढ़ो रंग ऐं साकुण। दोस्तो ही ॻाढ़ो रंग ऐं साकुण ते ही जेको चरूअ ते ही चढ़िया पिया आहिनि, ही केतिरी देर ही हिन में जो उभरंदा? 2-2.5 कलाक हिन प्रोसेस में लॻनि था। हिन खां पोइ वरी कहिड़े मरहले में वञनि था? तपाई थींदी, मतिलबु तपाई उस में पानी किनारे पखड़ींदा जेकी कतारूं करे पोइ उनखे थालंदा, पाणी हलंदा सुबुह जो। हिन खां पोइ वरी वञी तपाईअ जो मरहलो, उते पाणी ॾींदा, उते पाणीअ जो छंडो ॾींदा, उहो धोपंदो। असीं सिंधी आहियूं, असांजो घर सदके। दोस्तो तपाई थी वई, हाणे ही हिन शक्ल में अजरक आई। हिन खां पोइ ही मीना जो पोर लॻे थो। मीना जे पोर जो कमाल इहो आहे त हीअ जेका ॻाढ़ आहे इहा बची थी पए, बाक़ी ॿिया जेका सफ़ेदी आहे उहो नीरो थो थी वञे। हिन पोर जो कमाल इहो आहे त ही जेको नीरो आहे कपिड़ो नीरो थी वियो आहे, उहो न थींदो। जिथे हीउ पोर लॻो उते इहो नीर न लॻंदो। हा सही भाउ, हिन मीना जे पोर में जेको केमिकल लॻे थो उहो छा लॻायो था? खौर, फिटकी, मेट, गुड़ बि विझो था। अच्छा अच्छा, हिन में न पवंदो। हा ठीकु। लई, अटे जी लई। अच्छा अच्छा ठीकु। हिन खां पोइ कुन ते वेंदो जेको कपिड़ो नीरो, जेको बि हिन ॻाढ़ खां पोइ वरी जेको हीअ नीराण आहे, हीअ नीराण इहो कुन ते वेंदो जेको नीरो कपिड़ो। दोस्तो ही हाणे नीर जे प्रोसेस ॾांहुं वञे। हीअ नीर जो प्रोसेस आहे। हिन नीर में हिन खे डिप कंदा आहिनि। नीर जे रंग जी ख़ासियत इहा आहे त ही जिथे हिन में हिकु त तव्हां नीर मिलायो, ॿियो छा मिलायो? हेड्रो, टियों चुन। हेड्रो, चुन ऐं नीर मिलाए करे हीअ अजरक हिन में डिप कंदा आहिनि, ॿोड़ंदा आहिनि। ऐं हीअ जिथे बि मसालो लॻल आहे इते नीर न चढ़ंदो। ऐं ॿियो जेको हीअ मुख़्तलिफ़ कलर चढ़िया आहिनि उन्हनि ते बि नीर चढ़ी वेंदो। त अचो त ॾिसूं इहो कीअं आहे, इहो कुन वारो प्रोसेस छा आहे ऐं अजरक नीरी कीअं थी थिए। दोस्तो ही जेको प्रोसेस आहे ही 4 मरहला वठे थो। ही 4 दफ़ा हिकिड़ो दफ़ो थी वई, ही सुकंदी, वरी वापसि कुन ते ईंदी, वरी हिकिड़ो दफ़ो थींदी। मतिलबु 4 मरहलनि, कुन जे 4 मरहलनि मां थी करे हीअ नीरो रंग तव्हांजे साम्हूं ईंदो।
ही नीर वारो कुन मां थी हाणे सुको आहे ही 4 दफ़ा इन नीर में डिप थींदो उन खां पोइ तयारीअ जो मरहलो थींदो अचो त तव्हांखे तयारी ॾेखारियो त इन अजरक जी तयारी छा आहे असीं सिंधी आहियूं असांजो ई घर सदके सिंध सुहिणे सदके सिंध सुहिणे मथा जाल सिर मथा जाल सिर असीं सिंधी आहियूं असांजो ई घर असीं सिंधी आहियूं असांजो ई घर असीं नंगा नियारियो अदब सां उथियारियो दोस्तो मीना खां थी पोइ कुन में आयो कुन तां थी करे हाणे ही आख़िरी मरहलो आहे जंहिं ही अजरकूं सुकनि पियूं हिन खां पोइ वरी प्रेस थी मार्केट में वेंदियूं दोस्तो मलीर तयार आहे तव्हांजे लाइ जंहिंखे असां अजरक बि चऊं हीअ तव्हां ॾिठो त केतिरनि मरहलनि मां थी करे हिते आई आहे हिन खां पोइ हीअ मार्केट में वेंदी जेका असांजे कुल्हनि ते आहे तव्हां दोस्तनि खे ख़ासि अर्ज़ु आहे त हीअ जेका अजरक ठहे थी इहा तमामु प्योर हिकिड़े ख़ालिस कारीगरी मरहलनि मां जा थी करे हिते तव्हां वटि ईंदी आहे हिननि कारीगरनि जी महिनत ॾिसी करे ऐं हिननि जो उजूरो ॾिसूं था त कुझु बि न आहे अॼुकल्ह नकली अजरकूं मार्केट में अची वियूं आहिनि ऐं उन्हनि जी क़ीमत हिननि जी क़ीमत में को एॾो वॾो फ़र्क़ु न आहे जेकॾहिं असांखे सिंध जी सकाफ़त प्यारी आहे यकीननि असांखे सिंध जी सकाफ़त प्यारी आहे जो मोहन जे दड़े जी जेको किंग प्रीस्ट आहे उहो बि पंहिंजे कुल्हनि ते हीअ अजरक पायो वेठो आहे ऐं हीअ अजरक मुंहिंजे कुल्हनि ते बि आहे जेकॾहिं तव्हांखे सुञाणप बचाइणी आहे ऐं यकीननि असांखे सुञाणप बचाइणी आहे त पोइ हिननि कारीगरनि जे हथ जी ठहियल अजरक पाईंदासीं त हिननि जो बि उजूरो थींदो ऐं इहा असांजी अजरक जी जेको प्योरिटी आहे इहा बि बचंदी तव्हांजी वॾी असीं सिंध आहियूं